संगीत शास्त्र जो इहो कानून रहियो आहे त जेके गायक आहिनि ऐं जेको कमु कंदड़ माण्हू आहिनि उहे अंडरग्राउंड उनजी रस्म करे छॾीनि। जीअं कंहिं मज़हब जो कलमो हूंदो आहे तीअं असांजे सुर संगीत में उस्ताद शागिर्द जो सिस्टम आहे। ऐं ही आऊं सच इहो आहे सची हुए तो आऊं अञा पाण शागिर्द कोन आहियां। शागिर्दी जी जेका हैसियत आहे उहा मूं अञा पाण कोन माणी आहे। ऐं मूंखे ॿिए खे शागिर्द करे धाॻो ॿधण ते मूंखे शर्म थो अचे। पोइ मूं पंहिंजे उस्तादनि खे चयो त तव्हांजे इजाज़त ॾींदा ऐं शकर ॾोरी तव्हां ॾींदा त हथ मुंहिंजा हूंदा, इज़न तव्हांजो हूंदो। ॼण उन शागिर्द खे तव्हीं पिया धाॻो ॿधो। बाक़ी जेकॾहिं तव्हां इजाज़त न ॾींदा त असांजे सुर संगीत जो उसूल कोन्हे त आउं पाण मुरादो को उस्ताद थी वञा, न को आउं उस्ताद आहियां। हीअ असां रस्म कयूं पिया। तव्हां सभई दुआ घुरो त अलाह साईं हुनखे साञा ॾे, हिमत ॾे ऐं हुनखे इज़त ॾे। ऐं बसि हाणे जो कमु कोन्हे। बस थोड़ा लोगों मथे करें उस्ताद की मुबारक होता है मोहम्मद खान, मुबारक होता बाबा, मुबारक पोस्ट kita लाग बोल देना ये पेरिंग अरे
गुज़ारिश है तो पाण चंद उस्ताद औलाद ने मैनेजर साहब के अजरत को तोहफ़ो पेश धरती है जिन सकाफ़ती रंगन के